हालावासी पीपी जो आलो बेरोजगारी खां तंग अची मासूम न्याणियुनि समेत प्रेस क्लब ते पहुची वियो। मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम कॉलोनी जे रहवासी रशीद अहमद खमाण जी प्रेस क्लब ते पंहिंजे मासूम न्याणियुनि सां गॾु एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सॼी ज़िंदगी पीपी ऐं मखदूम हाउस जी ख़िदमत कंदे गुज़ारे छॾी आहे। गुज़िरियल 22 सालनि खां बेरोज़गार आहियां। मखदूम हाउस समेत पीपी जी आला क़यादत खे नौकरी लाइ दरख़्वास्त ॾियण जे बावजूदि अञा ताईं नौकरी न मिली सघी आहे। हुन चयो त हालात जे कारकुननि खे नज़रअंदाज़ करे ॿियनि इलाइक़नि जे माण्हुनि खे लखें रुपया रिश्वत वठी नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि। नगर समूरी ज़िंदगी पार्टी जी ख़िदमत कंदड़नि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हुन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील समा मखदूम महबूब ज़मा खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त खेसि रोज़गार सां लॻाए संदसि परेशानी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।